उगड़ मां फेरूज़ गुल जी रिपोर्ट पेश कजी थी। वरण में मुहर्रम लराम जो महीनो बेंदी करबला जी शहीद जी याद में मजलिसूं मुनाक़द करे मातम करण जो सिलसिलो शुरू थी वियो। करबला जी शहीदन इमाम हसीन ऐं संदसि जानिसार साथियुनि जी याद में सैयद हबीब शाह बुखारी, सैयद नजिफ रज़ा शाह बुखारी, सैयद हसनीम रज़ा शाह, सैयद नदीम शाह ऐं सैयद हसीबुर रज़ा शाह पारान पंहिंजी रहाइशगाह ते मजलिस मुनाक़द कई वई ऐं मातम पिणु कयो वियो। मजलिस दौरान नवा ख़ानुन पारान नवा पेश करे करबला जी शहीदन खे भेटा पेश कई वई। मजलिस खे ख़िताब कंदे मौलवी ख़िदमत अली कमरानी, मौलवी अमीर अली कमी ऐं ज़वा रज़वां हैदरी चयो त मुहर्रम लराम इस्लामी साल जी शुरूआत वारो महीनो आहे जेको इमाम हसीन संदसि बचड़नि ऐं संदसि जानसार साथियुनि तरफ़ां इस्लाम ऐं इंसान ते सरबलंदी लाइ ॾिनल लाज़वाल क़ुर्बानीनि जी यादि ॾियारे थो। करबला जी शहीदनि जे ॾिनल क़ुर्बानी असांखे सेखारे थी त कॾहिं बि कंहिं ज़ालिम अॻियां जेको ज़ालिम केतिरो बि ताक़तवर छो न हुजे साणसि मज़लूम इंसान ख़ातिर महाडू काहे पंहिंजी जान जी परवाह बि न करियो। करबला जी शहीदनि इमाम हसीन ऐं संदसि बचड़नि तोड़ जानसार साथियुनि जेका दीन मीम पेश वॾे हिज़्ब तशदीद मीमदार पेश लतफ़ीफ़े जे करे जेका क़ुर्बानी ॾिनी आहे इहा क़ियामत ताईं यादि रखी वेंदी।